तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे उन में छा थींदो। छा उन में हाणे सजावल खान गिरफ़्तार थी वेंदो, छा उन में जेको आहे क़बरूं मिली वेंदियूं सारा ऐं मूसा जूं, छा मूसा बची वेंदो नेक्स्ट एपिसोड में, मीर उनखे काथे रहायो आहे। ऐं हाणे वरी हिकु नओं करेक्टर जेको आयो आहे ज़ालिम जंहिंखे चवनि पिया आचर ज़हर ज़िंदगी ड्रामे वारो, उन जो बि हाणे एंट्री थी चुकी आहे। उहो अॻिते उहो कहिड़ो किरदारु अदा कंदो उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढिड़े वीडियो में। इनखे पूरो ॾिसो ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया त फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों पुलिस कोशिशि कंदी कीअं बि करे कंहिंजी न कंहिंजी लाश हथु कयूं या क़बर हथु कयूं त सिजावल खे सोघो कयूं। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो त जेको आहे अकबर खे कुटको ॾेई खणी वेंदो जेको आहे बावल खान ऐं पुछा कंदो ऐं अकबर सभु कुझु सच ॿुधाईंदो, जेको बि उन्हनि कयो सॼी ॻाल्हि सिधी ॿुधाईंदो। ऐं मीर फ़िलहालु जेको आहे मूसा खे बचाइण में लॻो पियो आहे डॉक्टर वटि, तव्हां ॾिठो बि आहे अॻिते बि इन डॉक्टर वटि ई हूंदो ऐं मूसा खे पूरी कोशिशि सां इन खां बचाए पोइ हिकु पासे वठी ईंदो। फ़िलहालु उते हूंदो मीर। ऐं हाणे जेको आचर अची ज़ाहिर थियो आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे जो अदाकार, हिन में इन जो नालो ज़हर हाणे थींदो। हाणे इन में तव्हां ॾिसंदो त इहो बि जेको आहे न सजावल खान लाइ मुसीबत बणिबो। फ़िलहालु नवाब खान जे चवण ते सभु क़दम उहे खणंदो। नवाब खान पुलिस बचाए करे सजावल जे लाइ त मुसीबत तयारु करे छॾी आहे। हाणे सिर्फ़ु सजावल खे गिरफ़्तार करणो आहे, कुझु सबूत हथु अचनि, सबूत हथु अची वेंदा थी सघे थो अॻिते हली लाला शाहिदी बि ॾे मत न बि ॾे, लाला खे रिश्तो बि वठिणो आहे। अहिड़े हिसाब सां नवाब खान हर उहा हथकंडा इस्तेमालु कंदो जेके सजावल खान खे गिरफ़्तार करण में कमु अचनि।